अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल क्यों था। ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग पीर गोठ लग तालका किंगरी यूसी कोट मीर मोहम्मद में मुहल जे प्राइमरी स्कूलन जी शागिर्दनि जे विच में क्विज कॉम्पिटिशन जा मुकाबला मुनक़द कया विया, जंहिंजो ख़ासि महिमान तालके किंगरी जो एजुकेशन ऑफिसर उस्ताद नूरुल्लाह सां तो जन हुआ। पीर जो गोठ लग तालके किंगरी जे ॿिनि यूसियन कोट मीर मोहम्मद ऐं यूसी मुहल जे स्कूलनि जे विच में तालीमी बुनियाद ते मुख़्तलिफ़ नोयत जा चटाभेटी मुकाबला मुनक़द कया विया, जन जा महिमान ख़ासि तालका किंगरी जा एजुकेशन ऑफिसर उस्ताद नूरुल्लाह सां तो जन हुआ। प्रोग्राम में उस्तादन शागिर्दनि जे वारसनि ॻोठाणनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम क्विज़ कॉम्पिटिशन तक़रीरनि ऐं नातनि में मुक़ाबलनि खां सवाइ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि जी ज़हनी नशोनुमा लाइ टेबला पिणु पेश कया विया ऐं मुक़ाबलनि में पोज़ीशनूं खणंदड़ ॿारनि में इनाम पिणु विरहाया विया। प्रोग्राम में शिरकत कंदड़ उस्ताद जन में फोकल पर्सन उस्ताद फयाज़ हुसैन सोलंकी, रियाज़ अमन सोलंकी, अज़ीज़ अमन जागीरानी, सरवर जज अफज़ल अब्बासी, उस्ताद इमदाद हुसैन, सिकंदर फुलपोटरो ऐं ॿियनि शिरकत कई। ऐं आख़िर में तालका एजुकेशन ऑफिसर उस्ताद नूरुल्लाह सां तो उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त हिननि प्रोग्रामनि करण जो मक़सदु ॿारनि जी ज़हनी नशोनुमा ऐं उन्हनि जी टैलेंट खे उजागर करणु आहे ऐं उन्हनि प्रोग्रामनि खे आम करे इलाइक़े में